इस्लामाबाद हाई कोर्ट में पीटीआई बानी के वडो रिलीफ। टेरियान वाइट केस में सदस्य नाअहलिय वारी दरख्वास्त रद्द। जस्टिस तारिक जहांगीरी रिमार्क्स ना त 2 जजिस पंहिंजो फ़ैसिलो ॾेई चुका आहिनि। अक्सरियत सां ख़ारिज थियल दरख्वास्त ते कीअं रिलीफ ॾेई सघिजे थो। वफाकी काबीना फैज़ाबाद धरणो कमीशन रिपोर्ट ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त रिपोर्ट में ख़ामियूं आहिनि। कमीशन पंहिंजे TORs मूजिब कमु न कयो। मामले ते काबीना जी ख़ासि कमेटी जोड़ी वेंदी। कणक स्कैंडल जांच में निगरान हुकूमत IG ऑफिसर ज़िम्मेवार करार। ऑफिसरनि ते नाक़िस रिथाबंदी ऐं गफ़लत खां कम वठण जो इल्ज़ाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मंज़ूरीअ बाद नेशनल फूड सिक्योरिटी जा 4 ऑफिसर मुअत्तल। अॻूणे सेक्रेटरी ख़िलाफ़ एक्शन वठण जो हुकुम। वफाकी सतह ते हेल ताईं केतिरी कणक ख़रीद कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अहम इजलास सॾाए वरितो। इजलास में हारियुनि खे दरपेश मसइलनि ऐं हेल ताईं जे रिलीफ ते गौर थींदो। शंघाई तावन तंज़ीम पारां माहौलियाती तब्दीलीअ जे चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल कोशिशूं वठण ते इत्तफ़ाक़। शंघाई तावन तंज़ीम जे परॾेही वज़ीरनि जो इजलास। पाकिस्तान तरफ़ां ग़ज़ा में इसराइली बर्बरियत जी मज़म्मत। इसहाक डार चयो आहे त दुनिया में अमन लाइ गॾियल एजेंडा तरतीब ॾियणी पवंदी। आलमी सिक्योरिटी लाइ गॾियल क़दम खणण जी ज़रूरत आहे। हिन फोरम ज़रिए माहौलियाती तब्दीलियुनि समेत ॿियनि मसइलनि जो हल कढी सघिजे थो। दहशतगर्दी सॼी दुनिया लाइ चैलेंज बणियल आहे। पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दीअ जी मज़म्मत करे थो। सिंध असेंबली में पेनू फ़क़ीरनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ ठहराव मंज़ूर। PPMPA फारूक अवान ठहराव जी मुखालिफ़त कई। पेनू फ़क़ीरनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ कानून साज़ी कई वञे। ठहराव में मुतालबो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत वज़ीफ़े जी रक़म वधाइण जो ठहराव पेश। PPMPA सादिया जावेद ठहराव में मुतालबो कयो आहे त वफ़ाक़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत वज़ीफ़ो वधाए ऐं फंड्स जी मुंतक़िली खे शिफ़ाफ़ बणायो वञे। नए माली साल लाइ FPR जो टैक्स हदफ़ 12,400 अरब रुपया रखण जी तजवीज़। पाकिस्तान IMF विच में पॉलिसी सतह जे ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी। माशी टीम IMF सां मैक्रो इकोनॉमिक फ्रेमवर्क शेयर करे छॾियो। ज़रियनि मूजिब IMF पाकिस्तान में ईंदड़ माली साल दौरान महांगाई जो काथो 12.7% लॻायो। ज़राई शोबे जो हदफ़ 3.5% रखण जी तजवीज़ ॾिनी वई। ऐं वफ़ाकी काबीना मां ईरानी सदर इब्राहिम रईसी जी शहादत ते ताज़ियती क़रारदाद मंज़ूर। ईरानी सदर खे भेटा पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तानी क़ौम ईरान सां गॾु बीठल आहे। पाकिस्तानी क़ौम ईरानी अवाम सां ॾुख में बराबरि जी शरीक आहे। हू ईरान जे अवाम सां ताज़ियत जो इज़हार कनि था।